अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों काफ़ी टाइम खां वठी का वीडियो न रखी आहे यूट्यूब ते के पंहिंजूं मसरूफ़ियतूं हुयूं के पंहिंजा मसला हुआ के ॻाल्हियूं हुयूं इन करे यको काफ़ी ॾींहंनि खां गैरहाज़िर हुआसीं। तो दोस्तों अॼु सोचियोसीं त तव्हां सां जेको सो हिकिड़ी वीडियो रखी तव्हां सां वरी दुबारा इन सिलसिले खे इन पंजाब खे जोड़िजे। दोस्तों सो वीडियो खणी आया आहियूं ॿिनि अज़ीम शाइरनि जी। हिकिड़ो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, ॿियो हाजी अहमद मल्ला साहब। हाणे अॼु इन्हनि ॿिन्ही पंहिंजे अज़ीम शाइरनि जो जाइज़ो वठंदासीं त इन्हनि ॿिन्ही जे फ़लसफ़े ऐं फ़िक्र में कहिड़ो फ़र्क़ु आहे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जीअं त सैयद ज़ादा हुआ ऐं अहल बैतनि मां हुआ, पीरी मुरीद बि हुई उन्हनि जी, जेतोणीकि आम तरीक़े सां जेके हींअर पीर आहिनि या जेके उन्हनि जा मुरीद आहिनि या जेको उन्हनि जो सिलसिलो आहे ईअं कोन हुआ, पर पोइ बि उन्हनि जा फ़क़ीर हुआ, उन्हनि जी पीरी हुई, उन्हनि जी मुरीदी हुई, उन जी हर शइ हुई। ऐं उन साॻी जॻह ते जेकॾहिं मरहूम अहमद मल्ला खे ॾिसूं था त अहमद मल्ला पीरी मुरीद जे सख़्तु ख़िलाफ़ु हो, पीरी मुरीद खे क़तई पसंदि कोन कंदो हो, दरगाहनि ते थींदड़ मेला मलाखड़ा इन्हनि जे बि ख़िलाफ़ु हो। त इहो जेको ॿिन्ही में हिकिड़े क़िस्म जो हिकिड़ो तज़ाद आहे या ॿिन्ही में हिकिड़ो वेरिएशन आहे, इहो पंहिंजी जॻह ते आहे। लेकिन उन जे बावजूदि ॿई अज़ीम शाइर आहिनि ऐं ॿिन्ही में हिकिड़ी शइ जेका कॉमन आहे उहा आहे तौहीद। इस्लाम जा 5 रुकन आहिनि, तौहीद, निमाज़, रोज़ो, हज, ज़कात, इहे इस्लाम जा 5 रुकन आहिनि। लेकिन इन सभिनी में पहिरियों रुकन जेको आहे तौहीद, यानी अल्लाह जी हिकिड़ाई, अल्लाह खे हिकु करे मञणु, उन सां को बि शानी शरीक न करणु, इहा आहे तौहीद। वहदहू ला शरीक लहू, या तो चईं ईअं चा मञ मोहम्मद कारणी निरतूं मंझानी, सोतूं वञो कीअं ना ई कंद ॿियनि खे। इहो लतीफ़ साईं चवे थो। अहमद मल्ला चवे थो जुग आहे जब्बार खे सबका इशारा, पालणहार पिरथणी हरदम हमेशह। ॿिन्ही जो फ़लसफ़ो जेको आहे उहो साॻी आहे। यानी तौहीद जे मामले में हाजी अहमद मल्ला ऐं शाह अब्दुल लतीफ़ ॿई बराबरि आहिनि, ॿिन्ही वटि तौहीद आहे। हाजी अहमद मल्ला मरहूम वटि बि तौहीद आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह वटि बि तौहीद आहे। अखर पढ़ अलफ़ जो वर्क सभु विसार, अखर पढ़ अलफ़ जो वर्क ॿिया विसार, तन में तन तवार पना पढ़ंदे केतिरा। इहो लतीफ़ साईं जेको सो तौहीद जे बारे में बैत आहे ऐं सॼो रिसालो जेको आहे उहो तौहीद जे बारे में आहे। अवल अला अलीम आला आलम जो धणी, इहो बि जेको रिसाले जो पहिरीं बैत आहे इहो बि आहे सॼो तौहीद जे बारे में। ऐं अहमद मल्ला जा जेके आहिनि ग़ज़ल, जेके बैत, जेके मुनाजातूं आहिनि, इहे बि सभु आहिनि तौहीद जे बारे में। सो दोस्तो वीडियो अगरि पसंदि अचे त लाइक ज़रूरु कजो। वरी अॻे वीडियो में तव्हां सां मिलंदासीं।